नाज़रीन, शिकारपुर में कैटल कॉलोनी अॾण लाइ पुलिस ॻोठ तालिब हुसैन ते चढ़ाई करे मुबैना तौर ॻोठाणनि ते तशद्दुद कयो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां खां वीडियो लिंक ते मौजूद आहे रशीद जामड़ो। जी बिल्कुल, शिकारपुर शहर का 2 किलोमीटर परे ॻोठ तालिब शहर ते पुलिस जेका चढ़ाई कई है, जिते हिते ॻोठ जी औरतूं कुरान पाक खणी पुलिस ऐं हिते इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। लॾाइण जी कोशिश सां 8 ॾींहं पुलिस असांखे डीसी बी करे वार थो पटाए। असां क़ुरान था ॾेखारियूं, क़ुरान वारी औरत खे बि धिको ॾेई केरे करे मार पटाए करे असांखे धक थो हणाए। हिन क़ुरान खे बि नथो मञे। असां सां अदल करे, इंसाफ़ करे। ग़रीब असां काॾे वञूं? चओ हेड़े सीअ में पारे में असां काॾे बचा वठी वञूं? के हक़ खपे थो अबा। असांजी हिकु मरी वई आहे, हिकु इस्पताल में, हिकु जी चेल भॼी पई आहे। अल्लाह जे नाम ते असांजो अदूल कयो। असांजा मुड़सालू सभु हली आहिनि। खुदा वास्ते असांजो को अदूल कयो। कजी चेल भॼी पई आहे, ॿिया ॿार नंढड़ा इहे हौल में पिया आहिनि। 100 साल खां थियो आहे। मथे हिते कन कंहिंखे अलाह ॾिसे थो, हिकु गुज़रे बि कंहिंखे 2, 3, 4, 500 घर आहे। कहिड़ी मिल्कियत घणी आहे। असां वठां हुकूमत अची बच्चन खे कुटे थी, असांखे कुटे थी। मर्द कुपोषण असां औरतियूं घर में पिया ॿिलियूं खाए थी। घर आज़ार आहे, ॾाढी मुसीबत आहे। अलाह ॾिसे थो अहिड़ी कंहिं अलाह कंहिं दुश्मन सां बि न करे। राति ॾींहुं छड़ियूं ॿिलियूं ज़इफ़ां पयूं आहियूं, मर्द सॼा रूपोश घरनि खां निकितल आहिनि। डीसी बी असांजा वार पटाया आहिनि। राति जा रूपोश जाती असां लेडीज़ खां पुलिस निकिरे ई नथी। 8 ॾींहं असां सॼो को अदल कयो, असांजो को इंसाफ़ कयो। हाणे पुलिस अचे थी हितां उतां असां वञूं जॻह रहंदासीं। 8 ॾींहं असांजा मर्द रूपोश आहिनि। औरतुनि में अची काहे हुकूमत पए थी, औरतुनि जा वार पटिया अथनि, औरतुनि खे लठियूं हयूं अथनि। इहो असां सां अदल कयो वञे। जीअं मां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिते ॻोठाणनि जो चवणु आहे त हिते 270 जरेब जेका सरकारी ज़मीन आहे ऐं असीं हिते 100 साल गुज़री वञण जे लॻभॻि असां हिते आबाद आहियूं। ऐं अॼु हिते न्यू फ़ौजदारी ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हिन ॻोठ में जेका पहुतल आई, हिननि औरतुनि पंहिंजे मथे ते क़ुरान पाक खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जी।